बबरलो धरणे मां वापसी ईंदे हादसे अंदर शहीद थींदड़ नौजवाननि जे वारिसनि सां एसीयूपी अॻुवाण सैयद ज़ैन शाह पारां ताज़ियत कई वई। सैयद ज़ैन शाह, शहीद मोहम्मद आज़म शाहणी, हुबदार शाहणी ऐं ॿियनि शहीदनि जे वारिसनि सां ॾुख जो इज़हार कंदे चयो त सिंध जे माण्हुनि बबरलो वारे धरणे में इहो साबित कयो आहे त असांखे सिंधू मां कैनाल न घुर्जनि। असां सिंधू दरिया जी मालिकी पाण कंदासीं। कानपुर महर वेझो ॻोठ मशगूल गडाणी में JUI पारां सिंध सिंधू बचायो कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में JUI जे सेक्रेटरी जनरल मौलाना राशिद महमूद सुमरो महिमान ख़ास तौर शिरकत कई। कॉन्फ्रेंस के मौलाना राशिद महमूद सुमरो खिताब कंदे चयो त सिंधू दरिया सिंध वारनि जी मिल्कियत आहे। सिंध जे ॿरंदड़ हर मसइलनि ते JUI आवाज़ बुलंद कयो आहे। उन वधीक चयो त JUI वाहिद पार्टी आहे जेका बेटनि, जज़ीरनि, मदनी वसीलनि, दरिया समेत समूरनि मसइलनि ते तहरीकूं हलायूं आहिनि। कंदरा भरिसां मोरेजा ऐं मलिक बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़े में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मलिक बिरादरी जे रेहान मलिक, काशिफ मलिक, गज़नफर मलिक समेत मोरेजा बिरादरी जो खलील अहमद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सरकारी इस्पताल कंदरा मुंतक़िल कयो वियो। उॾेरोलाल में ॾेर ऐं भाॼाई जे क़त्ल वारो वाक़ियो नओं रुख़ इख़्तियार करण लॻो। कुझु ॾींहं अॻु उॾेरोलाल थाणे जी हद सिविक सेंटर कॉलोनी में मसमात नौरीन बीबी ऐं संदसि ॾेर मुजाहिद हुसैन सियाल खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। पुलिस मूजिबि वाक़िए जी जांच जारी आहे। कंहिं बि बेगुनाह खे गिरफ़्तार न कयो वेंदो। घर अंदर क़त्ल थींदड़ मक़तूलनि जा क़ातिल जल्द गिरफ़्तार करे अदालत में पेश कया वेंदा।